सावल खान के तो मुझे मथा फायर खाने ॾिठो उन जो रुख तव्हां जे तरफ़ हो ऐं हथियार बाथ में हो। एतिरो त मां बि ॾिसी चुको आहियां, पर पोइ बि तस्दीक करणु चाहियां त सावल खान आख़िर मुंहिंजे मथां छो ऐं छा लाइ फायरिंग कई। आख़िर उहा वजह छा आहे? जॾहिं त असांजे विच में ॻाल्हियूं थी चुकियूं हुयूं, पोइ बि हू मुंहिंजे मथां फायरिंग छो कई? तो जेका पंहिंजे तबे ते मुंहिंजी बेइज़ती कई आहे, उन जो पलांद त मां तोखां वठंदुसि ई वठंदुसि। अहिड़ो त तोखां पलांद वठंदुसि जो गोॾनि भर अची ज़मीन ते फको कढे। ऐं जेकॾहिं तो चाहे मां गोॾा ज़मीन ते न कया त मां पंहिंजो नालो मटाए कुत्ते जे मथां रखे छॾींदुसि। सौर चाकर खान सावल सां मिलणु चाहे थो। न्यापो ॾेई छॾी, तोखे हाणे इजाज़त आहे, वञ। हिन महिल मां सिर्फ़ु न्यापो ॾियणु आहियां। शाम ताईं जेकॾहिं सावल असां ज़ाहिर न थियो न त पोइ असां हितां ॿधी खणी वेंदासीं। अस्सलाम वालेकुम दोस्तों, पंहिंजा वेरी जी ज़बरदस्त अपडेट खणी हाज़िर थी चुका आहियूं दोस्तों। चाकर खान बची वियो त सावल जो छा थींदो दोस्तों, सॼी अपडेट ॾियूं था तव्हांखे हिन वीडियो में। त वीडियो खे मुकमल ॾिसंदा, चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कयो। हलूं था पंहिंजे अपडेट जे तरफ़, तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं। जी दोस्तों, नेक्स्ट एपिसोड में तव्हांखे ॾिसण लाइ मिलंदो त चाकर खान जेको पंहिंजे साथियुनि खां पुछंदो त तव्हांखे छा थो लॻे त मुंहिंजे मथां जेको फायर सावल ई कयो आहे या मुंहिंजी जेका आहे त ग़लतफ़हमी आहे। त हू चवंदा त असां जेके ॾिठोसीं हथ में हथियार त उहो सावल खे हुयो ऐं तव्हांजे मथां उहो हथियार सिधो हुयो। त चाकर खान चवंदो मां बि इहो ई ॾिठो, पर मुंहिंजे दिमाग़ खे इहा माना ॻाल्हि मुतमिन नथी करे। त चाकर खान जेको आहे त ॻाल्हियुनि करणु सावल खे जेको आहे त ॻाल्हियुनि करण खां बाद में बि जेको आहे त असांजो दुश्मन थी सघे थो। त वरी बि मां इन तस्दीक कंदुसि, ईअं कंहिं में बि हथु कोन विझंदुसि दोस्तों। चाकर खान वरी बि तस्दीक कंदो, कंहिं में बि ईअं हथु न विझंदो आहे। नेक्स्ट एपिसोड में तव्हां ॾिसंदव त दिलावर जेको आहे त उहो जेको आहे सावल वटि न्यापो खणी ईंदो। सावल न हूंदो, सावल जो भाउ ऐं जेको सोटु मौजूदु हूंदा हुते, ऐं उन्हनि खे चवंदो त मां जेको आहे त सावल खे वठण जे लाइ आयो आहियां हिते। सावल किथे आया आहिनि? शेमीर जेको सावल जो भाउ आहे त दिलावर जे मथां हथियार बि सिधा कंदा दोस्तों, ऐं उनखे चवंदा सावल न आहे हिन महिल हिते न आहे, तूं वापसि हलियो वञ, सावल जॾहिं आहे त तुंहिंजो न्यापो मिली वेंदो। तंहिं ते दिलावर चवंदो जेकॾहिं शेमीर खान जेको सावल आहे त उहो शाम ताईं असां वटि मौजूदु न थियो त असां हुनखे जेको आहे हितां ॿधी खणी वेंदासीं दोस्तों। ऐं नेक्स्ट एपिसोड में तव्हांखे इहो बि ॾिसण लाइ मिलंदो त रूंडो जेको आहे त जाबिर जे तॾे ते वेंदो ऐं जाबिर हुनजी ठीकु ठाकु बेइज़ती कंदो दोस्तों। ऐं रूंडो हुनखां बाद में जाबिर खे चवंदो त तो जेका पंहिंजे तॾे ते मुंहिंजी हिते बेइज़ती कई आहे उनजो पलांद मां तोखां ज़रूरु वठंदुसि। जेका तूं रूंडे जी बेइज़ती कई आहे न जाबिर पंहिंजे तॾे ते, त उनजो पलांद मां तोखां ज़रूरु वठंदुसि ऐं कॾहिं बि बख़्श कोन कंदुसि। ऐं चाकर खान जे आॾो तोखे अहिड़ो त ख़्वारु कंदुसि जो तूं माना सदियुनि ताईं यादि रखंदे, ऐं चाकर खान जे ई हथां तोखे मां बेइज़तो कराईंदुसि। ऐं रूंडो जो रेड़ो ई काफ़ी आहे दोस्तों। रूंडो जेको आहे त कंहिंखे बि माफ़ु करण वारो न आहे, एतिरे क़दुरु त हू पंहिंजे सॻे पुटनि जो बि जेको आहे त सॼणु न आहे, ऐं जेको आहे त जाबिर खे मज़ो ज़रूरु चखाईंदो। उमेद आहे त हीअ दोस्तों हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वीडियो पसंदि अचे त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। वरी मिलंदासीं तव्हां सां कंहिं न्यू वीडियो जे अपडेट सां गॾु। तेसीं ताईं असांखे जो इजाज़त, ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों, दुआनि में यादि।